नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे जी अदालत छोकरनि सां बदफ़ैली करण, वीडियो ठाहे खेनि ब्लैकमेल करण वारो केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे पुलिस रिमांड में ॾेई छॾियो। अदालत पारां रहियल 3 जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे DG सिहत खे मुतासिर नींगर जी मेडिकल रिपोर्ट जल्द करण जी हिदायत करे छॾी है। जॾहिं त मकली पुलिस बदफ़ैली ऐं वीडियोज़ ब्लैकमेलिंग केस में नामज़द 3 ओबास जवाबदार छोकरनि शहज़ाद सहो, शहबाज समो ऐं सिकंदर हालो खे थ्रेड सिविल जज जुडिशनल मैजिस्ट्रेट ठठो इमरान अली जी अदालत में पेश कयो वियो। अदालत पारां पुलिस जी जांच सुस्त रफ़्तारी ते कावड़ जो इज़हार कयो है। नौजवान सां बदफ़ैली कंदे वीडियो में नज़र ईंदड़ मुख्य जवाबदार समेत रहियल 3 जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो है। अदालत सिहत जे आला इख्तियारनि खे बदफ़ैली जो शिकार मुतासिर नींगर इब्राहिम विकी हालो जी मेडिकल रिपोर्ट भी जल्द करण जो हुकुम जारी करे छॾियो है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।